कश्मीर वजह पोलियो खां बचाव जा पड़ा पीआरण खां इनकार ते डीसी ॻोठाणा वटि पहुची वियो। डीसी कश्मीर मनोहर अली मठाणी नेशनल हेल्थ प्रोग्राम जे टीमुनि सां गॾिजी बरसाति मुतासिरनि वटि पहुची तफ़सील वरिता। ॻोठाणनि अब्दुल लतीफ़ मज़ारी, शाहपौर मज़ारी ऐं ॿियनि दावूं कयूं त बरसाति सबबु कणिक जो फसल तबाह थी वियो आहे। डीसी ॻोठाणे खे नुक़सान जे अज़ाले जी ख़ातिर कराइण बाद ॿारनि खे पोलियो खां बचाव जा पड़ा पीआरिया। हिन मौक़े ते डीसी कश्मीर चयो त ॻोठाणे जे फसल खे थियल नुक़सान ढल आबियाणो भाण ज़रई कर्ज़ माफ़ कया वेंदा। ॻड़ी खैरो में मुख़्तियारकार दौरो करे खुलियल दुकान बंदि कराए छॾिया। मुख़्तियारकार अब्दुल मालिक खोसो पुलिस सां गॾिजी शहर जो गश्त कयो ऐं खुलियल दुकान बंदि कराया। मुख़्तियारकार अब्दुल मालिक खोसे ॿुधायो त लॉकडाउन खे रिलीफ सम्झो वञे, शहर खुलियल रहंदो त वबा पकड़जंदी। हुन चयो त सिहत खाते खे लिखियो वियो आहे त मास्क, हैंड वॉश ऐं साबुण ग़रीबनि में विरहाया वञनि। शाहपور जहानिया जे अस्पताल में हिक कमरे खे आइसोलेशन वार्ड में तब्दील कयो वियो आहे। कोरोना वायरस सबबु अस्पताल जे हिक कमरे में 2 बिस्तरनि ते मुश्तमिल आइसोलेशन वार्ड ठाहियो वियो आहे। डॉक्टर अब्दुल वाहिद चना ॿुधायो त अल्लाह पाक जे करम सां इलाइक़े में अञा ताईं को बि माण्हू वायरस में मुतासिर न आहे। हुन चयो त वायरस जे चकास बाबति खेनि किटियूं नाहिनि मिलियूं, जंहिं लाइ सिहत खाते खे लिखियो वियो आहे। सोभीदेरي जो मशहूरी बिरादरी ॿिनि धुरियुनि में झड़े जे नतीजे में 18 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ॻोठ न्याल मशहूरी ऐं ॻोठ कादरदार मशहूरी जे मशहूरी बिरादरी में रिली चादर तां झड़ो थी पियो, जंहिं जे नतीजे में औरतुनि समेत 18 ॼणा ज़ख़्मी थी पिया। मुतासिरनि ॿुधायो त बासर वॾेरनि ज़मीन जी मालिकी तां घरनि ते हमलो कयो। ॿी धुर जे ज़ख़्मी अख्तर मशहूरी ॿुधायो त मामूली ॻाल्हि तां झड़ो थियो, मुख़ालिफ़नि बिना जवाज़ हमलो कयो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।